नाज़रीन, नौशहर फिरोज में आल पाकिस्तान लोकल गवर्नमेंट वर्कर्स फेडरेशन पारां मुतालबनि जी मनता लाइ एहतजाज कियो वियो आहे। उन हवाले सां ॾिसूं था महबूब कलोड़ जी रिपोर्ट। नाज़रीन, आल पाकिस्तान लोकल गवर्नमेंट फेडरेशन पारां ज़िले नौशहर फिरोज जे मुलाज़िमनि जेके एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे मरकज़ी सॾ ते, अचो त उन्हनि खां हाल अहिवाल मालूम कयूं त उन्हनि जा मसला कहिड़ा आहिनि। असांजा मसला त पूरी सिंध में असांजे लोकल गवर्नमेंट जा तमामु घणा मसला आहिनि, पर हिन वक़्तु जेके असांजा पेचीदा मसला हलनि पिया त जोही, मांझंद ऐं दादू, राणीपुर, घोटकी, काफ़ी इलाइक़नि में पूरी सिंध में जेको आहे सो असांजे लोकल गवर्नमेंट जे मुलाज़िमनि सां नाजाइज़ियूं तमामु घणियूं आहिनि। उन्हनि जूं जेको आहे सो पघारूं नथियूं कयूं वञनि। असां सिंध जे आला हकाम ऑफिसरनि खां वज़ीर आला सिंध साईं मुरादिल शाह साहब खे, असांजे लोकल गवर्नमेंट जे वज़ीर साईं नासिर हुसैन शाह साहब, असांजे लोकल गवर्नमेंट जे सेक्रेटरी साईं नजब शाह साहब खे असांजी पुरज़ोर अपील आहे। असां आल पाकिस्तान लोकल गवर्नमेंट मुलाज़िमनि जे तरफ़ां असां साईं जिन खे गुज़ारिश था कयूं त महिरबानी करे असांजे पूरी सिंध में जेके असांजा लोकल गवर्नमेंट जा मुलाज़िम आहिनि उन्हनि जूं पघारूं करे उन्हनि मां बेचैनी ख़तमु कई वञे। अॼु असां जेको आहे सो हिते एहतजाज करे रहिया आहियूं मरकज़ी सॾ ते। सॼी सिंध अंदरि जेको आहे सो बल्दियाती मुलाज़िमनि सां वॾी नाइंसाफ़ी थी रहियूं आहिनि। उन्हनि खे पघारूं वक़्त सिर नथियूं ॾिनियूं वञनि, उन्हनि खे पेंशन ग्रेजुएटी वक़्त सिर नथी ॾिनी वञनि। वॾे में वॾी नाइंसाफ़ी आहे। राणीपुर जा मुलाज़िम जेको आहे ॿिनि महीननि खां जेको आहे बुख हड़ताल ते वेठा आहिनि। उन्हनि खे पघारूं हू एतिरे क़दुरु जेको आहे मजबूर थी विया आहिनि जो हींअर हू शहर में पंहिंजा ॿार खपाइण लाइ होका पिया था ॾियनि, पंहिंजा ॿार खपाइण लाइ मजबूर थी पिया आहिनि जो हुननि जो जेको आहे सो हिन महिल ताईं पघार न मिली आहे। हुननि सां वॾी नाइंसाफ़ी आहे। अहिड़ी तरह सां सॼी सिंध जे जेको आहे केतिरा इलाइक़ा आहिनि, मांझंद आहे, जोही टाउन कमेटी आहे, दादू आहे। साईं, असांजा मसला इहे आहिनि त असां पहिरियां त वज़ीर आला सिंध खे ऐं लोकल गवर्नमेंट जे वज़ीर साईं नासिर हुसैन साहब खे जेको आहे सो रिक्वेस्ट कंदासीं त महिरबानी करे असांजे राणीपुर जे टाउन कमेटी मुलाज़िमनि जूं रहियल पघारूं पेंशनूं सन, मांझंद, ॾहरकी, जोही ऐं घोटकी ऐं ॿियूं बि टाउनूं आहिनि जेके सॼी सिंध में असांजे जेके दोस्तनि जूं पघारूं पेंशनूं रहियल आहिनि। असां हीउ एहतजाज जेको कयो आहे, रिकॉर्ड करायो आहे, सिर्फ़ु इन लाइ करायो आहे त असांजे सिंध जे लोकल गवर्नमेंट मुलाज़िमनि सां नाजाइज़ियूं थियनि थियूं ऐं उन्हनि खे ब्लैकमेल कयो थो वञे। कुझु ऑफिसरशाही जेके आहिनि उन मुलाज़िमनि खे हिरासा कनि था, कूड़ो उन्हनि खे कूड़ो फार्मनि ऐं सर्विस बुकनि जे बहाने उन्हनि जी पघारूं बंदि करे उन्हनि खे परेशान कंदा। हालांकि असांजा लोकल गवर्नमेंट जा मुलाज़िम ड्यूटियूं पंहिंजे टाइम ते कनि था। असांजा सैनिटरी वर्कर जेके आहिनि उहे नालियूं बि साफ़ु कंदा, हर कमु कंदा। बहरहाल असांजे वज़ीर आला सिंध खे गुज़ारिश आहे त तव्हां सैयद आहियो, पंहिंजे मुरीदनि खे, पंहिंजे उम्मतनि खे, पंहिंजे हिन लोकल गवर्नमेंट जे मुलाज़िमनि खे जेको आहे सो एॾो परेशान न कयो। असांजो सिंध गवर्नमेंट खां पुरज़ोर अपील आहे त जेके बि असांजे लोकल गवर्नमेंट जिन जिन बि टाउननि में म्यूनसिपल्स में पघारूं रहियल आहिनि, पेंशन रहियल आहिनि, उहे फौरी अदा कयूं वञनि ऐं असांखे वरी कंहिं ॿिए एहतजाज लाइ उकसाइण खां बहितर आहे त असांजो मसइला हल कया वञनि। असां अॼु हीउ जेको एहतजाज करे रहिया आहियूं इन लाइ करे रहिया आहियूं त टाउन कमेटी राणीपुर, सन, माझंद, ॾहरकी उन्हनि जे मुलाज़िमनि जूं पघारूं बंदि आहिनि। म्यूनसिपल कॉर्पोरेशन सकर जे 256 ॼणनि जूं वरी उतां जे एडमिनिस्ट्रेटर पघारूं बंदि आहिनि। उन लाइ असां एहतजाज करे रहिया आहियूं त बंदि जेके जिन मुलाज़िमनि जूं पघारूं बंदि कयूं आहिनि उन्हनि खे फौरी तौर पघारूं ॾिनियूं आहिनि। छाकाणि मुलाज़िमनि जे घरनि में फाका कशी आहे, मुलाज़िम वीचारा पंहिंजा बचा विकिणी रहिया आहिनि। असांजी जेको आहे पुरज़ोर अपील ऐं मुतालबो आहे सूबाई वज़ीर बल्दियात खां सैयद नासिर हुसैन शाह, साईं वज़ीर आला सिंध सैयद मुरादिल शाह खां, वज़ीर सेक्रेटरी बल्दियात खां त पैदा थियल बेचैनी मुलाज़िमनि मां ख़तमु करे उन्हनि खे पघारूं ॾिनियूं वञनि। कैमरामैन अहमद फराज सां गॾु महबूब कलोड़ो, मेहरान टीवी न्यूज़, नौशहर फिरोज।